मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी इमदाद बोज़ार जेको सखर यूनियन ऑफ जनरल्स जो सदर भी आहे। इमदाद बोज़ार साहब खां इहो मालूम कंदुमि त जेके रोड़ी जी पहाड़ुनि में सालनि खां सदियुनि खां पथर टुकींदड़ मज़दूर ऐं पोरियत मौजूदु आहिनि, उन्हनि खे लीज़र तरफ़ां पूरो मुआवज़ो न पियो ॾिनो वञे सबबु पोरियत मज़दूर तबिको जेको आहे उहो सख़्तु मुंझारे ऐं परेशानी जो शिकार आहे। इमदाद साहब इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु रोड़ी जी पहाड़ुनि में हज़ारनि जी तादाद में अहिड़ा मज़दूर आहिनि ऐं ॿार ऐं औरतूं जेके आहिनि उहे कमु कनि पियूं, पर उन्हनि खे पूरो मुआवज़ो न पियो ॾिनो वञे, न वरी उन्हनि खे रजिस्टर कयो पियो वञे त जीअं उन्हनि खे का सरकारी सतह ते का सहूलियत मैसर थी सघे। अव्हां छा चवंदव इन बारे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साहब वॾी महिरबानी। तमामु ज़बरदस्त जेको आहे इहो इशू आहे। मज़दूर जेको आहे उनजी ज़िंदगी, असां जेकॾहिं उनजी ज़िंदगी जो जाइज़ो वठूं था त उहो किथे बि उन्हनि लाइ बहितरी जा इक़दाम न कया विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां, सिंध हुकूमत जे तरफ़ां जेके क़ानून ठाहिया विया आहिनि उन्हनि क़ानूननि ते अमल दरामद न आहे ऐं ज़िलई सतह ते बि कंहिं बि क़िस्म जो को दाद फ़रियाद वारो माहौल न आहे। जेकॾहिं असां ईअं चऊं, जीअं मिसाल ॾिनो वेंदो आहे त जदीद दौर आहे, पर जदीद दौर में बि झंग वारो क़ानून इन्हनि निज़ाम ते लागू आहे। जेके क़ानून ठहियल आहिनि उहो क़ानून रुगो बाअसर माण्हुनि जे लाइ, रुगो ताक़तवर माण्हुनि जे लाइ, आम माण्हू जेको मज़दूर आहे जंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र इन महिनत ऐं मज़दूरी ते आहे, उनखे जेको अजरो जेको ॾिनो वञे थो, जेका मज़दूरी उनखे ॾिनी वञे थी उहा नाकाफ़ी आहे। पहाड़नि ते सुबुह सां सवेरे इहे मज़दूर चढ़नि था। केतिरा ई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके मथां मज़दूर किरी ज़ख़्मी थियनि था या फौत थी वञनि था, पर उन्हनि जो को दाद फ़रियाद न आहे, उन्हनि खे मुआवज़ो न ॾिनो वेंदो आहे। असांजे मुआशरे जी हिकिड़ी बदक़िस्मती इहा बि आहे, जॾहिं बि वाक़ियो थींदो आहे उन वाक़े खां पोइ बाअसर माण्हू एक्टिव थी वेंदा आहिनि ऐं मोहबत वारे दबाव जे तहत उन माण्हूअ खे ख़ामोश कराइण जी कोशिशि कई वेंदी आहे। क़ानूनी सतह ते उनजी का बि मदद न थी आहे। ज़िला इंतिज़ामिया, लेबर डिपार्टमेंट, लेबर सिक्योरिटी डिपार्टमेंट समेत केतिरा ई अहिड़ा इदारा आहिनि जिन जी ज़िमेदारी, बुनियादी ज़िमेदारी इहा आहे त उहे मज़दूरनि जी ज़िंदगी खे बहितर कनि, उन्हनि खे सोशल सिक्योरिटी फ़राहम कनि। लेकिन इहे सभु ॻाल्हियूं सिर्फ़ु फ़ाइलनि जी हद ताईं, काग़ज़ातनि जी हद ताईं तव्हांखे नज़र ईंदियूं, अमली तौर ते तव्हांखे कुझु बि नज़र न ईंदो। जेकॾहिं थोरी देरि जे लाइ असां ईअं चऊं त कुझु माण्हुनि कोशिशि कई हुजे उहे वञी करे इन्हनि इदारनि जे दरवाज़े ते पहुची शिकायत कनि, उन शिकायत खां पोइ शिकायत कंदड़ जेको आहे उहो मुसीबत में अची वेंदो, उहो तकलीफ़ में अची वेंदो। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा वाक़िया ॾिठा विया आहिनि, पर उहो डिपार्टमेंट जेको हरकत में न ईंदो। जेकॾहिं तव्हांजे हिन प्रोग्राम खे डिपार्टमेंट जा ऑफिसर ॿुधनि था त ज़रूरु उहो अची करे मैदान ते ॿुधाइनि माण्हुनि खे त केतिरनि मज़दूरनि जे लाइ उन भलाई जा कमु कया आहिनि। भलाई जे हवाले सां इन्हनि वटि फंड बि मौजूदु आहे, इन्हनि वटि तमामु हिकिड़ो मैकेनिज़म मौजूदु आहे, लेकिन उहो सॼो जो सॼो ऑफिसर या त पंहिंजे लाइ इस्तेमालु कनि था, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर कराइण जे लाइ उहे पैसा गैर ज़रूरी तौर ते इस्तेमालु करण जे हवाले सां उन्हनि जो किरदारु त नज़र ईंदो, पर मज़दूर जेको आहे उहो अॼु बि बेहारो मददगार आहे। जीअं माज़ी में असां पथर जे ज़माने जी ॻाल्हि कयूं था, उन वक़्तु जॾहिं हिकिड़ो माण्हू आवाज़ु बुलंद कंदो त पहाड़नि जे अंदरि उनजी आवाज़ु जेको आहे उनजी गूंज वापसि अची करे उनखे ॿुधण में ईंदी हुई, पर उनजे आवाज़ खे वर्नाइण वारो, उनजे आवाज़ खे जवाबु ॾियण वारो कोई न हुयो। अॼु जदीद दौर में जिथे असां हिकु ई वक़्तु कंहिं हिकु इलाइक़े में बीठा आहियूं, सैटेलाइट जे ज़रिए असां मुल्क जे, दुनिया जे मुख़्तलिफ़ कुंडनि ते ॻाल्हाए सघूं था ऐं केतिरनि ई माण्हुनि सां कनेक्ट थी सघूं था। अहिड़े वक़्त में बि असां बदक़िस्मती सां पंहिंजे मज़दूर जे लाइ कुझु थींदे न पिया ॾिसूं। रोड़ीअ जे तारीख़ी पहाड़नि में पोरियत पथर टुकनि था ऐं क्रैश मशीनुनि ते कमु कनि था। इन हवाले सां हू केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहिनि। चमड़ी जी बीमारी हुजे, साह जी बीमारी हुजे, इन समेत उन्हनि जा अनेक मसइला आहिनि जंहिंजे करे हू इंतिहाई सख़्तु परेशान रहनि था। जॾहिं त पहाड़ी लीज़र पारां उन्हनि खे मुआवज़ो जेको आहे उहो तमामु घटि ॾिनो वञे थो, जंहिं सबबु पोरियत जेके आहिनि उहे पंहिंजे बचनि खे त तालीम नथा ॾेई सघनि, पर पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण बि उन्हनि जे लाइ तमामु घणो मुश्किल बणिजी वियो आहे। अहिड़नि पोरियतनि जे लाइ जदोजहद कंदड़ हिकु वॾो नालो, वॾो किरदारु बाग़ अली ॿोड़ो असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िरकार रोड़ी जे हिननि पहाड़ियुनि में जेके पोरियत आहिनि उन्हनि जा मसइला हिन वक़्त ताईं हल छो न आहिनि थी सघिया। बाग़ अली, तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांजी वॾो जदोजहद आहे पोरियतनि जे लाइ, त हिन वक़्त ताईं भला इहे पोरियतनि जा मसइला त अनेक आहिनि, उन्हनि खे रजिस्टर बि नाहे कयो वियो, उन्हनि जी बीमारी, तालीम समेत खोड़ मसइला आहिनि। हिकिड़ो मसइलो बि को हल थियो आहे हिन वक़्त ताईं?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां वध में वधि आवाज़ टीवी वारनि जो थोराईंदो आहियां जिन असांजे अहिड़े ॾुखे वक़्त में अची अहिड़ा सारा पहाड़ ऐं हेॾा धमाका हेॾी डस्ट में जेका एनवायरमेंटल मसाला बि आहिनि उन्हनि में अची असांजी सार लधी तमामु थोराईंदा आहियूं उन दोस्तनि जा। उनखे सलाम पेश करण बाद काफ़ी मसाला आहिनि असांजे मज़दूरनि जा जेके हिकिड़ो मसालिस्तान बणियलु आहे जो न त असांखे को लीडर रजिस्टर थो करे न त असांखे वरी कंहिं इदारे में भला मूंखे इहो ॿुधायो त असां ज़मीन ते था कमु कयूं या कंहिं लीडर जे मथां आहिनि लॉ में उहे लीडर ते केतिरा असांजा राइट्स आहिनि या हुनखे छा दस्ताना ड्रेस रजिस्टर करणु केॾी महिल थो वञे ब्लास्टिंग थी थिए पई या ब्लास्टिंग एरिया में जेका आहे सा केतिरा इहे एक्सीडेंट थिया आहिनि माण्हुनि जूं ॼङ ॿार इहे ॿियो सॼो राति ॾींहुं वियो मथां धूड़ थी वसे पई छो इहा तारीख़ माॻ जे अहिड़ी हालति कई वई आहे जो ॾिसण खां उते माण्हुनि जे लाइ साहु खणण जे लाइ बि उहो कोन छॾियो वियो आहे जेको दुधड़ थी राति ॾींहुं असांजे मथां वसे असांजे माण्हुनि खे रिहावसनि जे असांजे फ़सुलनि खे असांजे नसुलनि खे बि नुक़सानु आहे। भले मां एतिरो पुछंदुसि त जॾहिं मेंहं जा वारा ॿाहिरि कढिया था वञनि त पोइ इहे दस्त भला असांजे लाइ छो ऐं उहा बि चंद बोर्डनि ते कंहिं जाइ ते 50 फुट हेठि ज़मीन रिहाइश खां बि वई ज़मीन ज़राअत खां बि वई का लिमिट हूंदी आहे का वॉच एंड वार्ड सिस्टम हूंदो आहे कुझु बि न आहे बसि उहो किथे 100 फुट हेठां पाणी निकिरी आयो आहे ज़राअत खां बि वई रिहाइश खां बि वई हे सीपेट जे भरिसां इहो मसइलो आहे। हे मज़दूरनि जा घर आहिनि बैक साइड मुंहिंजे में नज़र अचनि था जिते हुननि जी राति ॾींहुं पंहिंजो पहाड़ कुटे पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि था जॾहिं फैमिली मेंबर्स सां गॾु चिल्ड्रन लेबर इहे जेके लॉ में आहिनि इन जा इदारा आहिनि इहे उहो वीचारा कुटाई कनि था तॾहिं के 200-250 रुपया बस हुननि खे थो थिए। हाणे उन में मूंखे ॿुधायो त हिकु वेलो खाइनि था हिकु वेलो वेठा आहिनि हाणे छा कनि मजबूर आख़िर भला हीअ कंहिंजा पैदा कयल आहिनि हीअ जेको माण्हू ॼमे पियो इहो हिन जो हिन दुनिया में ॼमण सां ई शहर थी वेंदो आहे असांजे मोतबर हदीसुनि किताबनि में आहे त असां एतिरो हिननि खे जाइल सम्झी करे छो असां हिननि जो खून चूसियूं। हाणे जेकॾहिं 200 रुपया ॾियूंसि था त 2000 रुपया ॾियूंसि था त उहो लीडर चए थो ठीकु आहे बाबा तूं हिनखे रजिस्टर कर हिनखे को OIB में फंड मिलनि का हिन जे लाइ का तालीमी थिए या हिन जे लाइ को पंहिंजो अहिड़ा इदारा खोलियो जिन में हिन खे खपायो त सही न आख़िर इहे बि त साहदार आहिनि हिन जो को राइट आहे को बि कोन्हे इहे सभु इदारा अदाऊं करे करे हिन एज ते अची विया आहियूं लेकिन को बि हाल न निकितो उल्टो ई माहौल अहिड़ो बणियलु आहे जो हिते कंहिं माण्हूअ जो चंबे सां वात बंदि आहे कंहिं सां बुजे सां ऐं कंहिंजो पुलिस जे ऑफिसर सां पोइ उनखे दॿायो न त भई राति जो ॿकरियूं 2 हूंदसि ॿचड़नि जे खीर पीअण लाइ सा बि चोरी आज़ार वेही करे उहो ॾींहं जो पथर कुटे राति जो वेही इहो चोरीअ जो मसइले जे लाइ माण्हू इहे असांजा माण्हू मरीज़ थी विया TB असां वञी मोतबर इदारनि खे चयोसीं लेकिन उन्हनि न सोचियो हिन वक़्तु असां वटि अलाए केतिरा माण्हू अखियुनि खां जे ख़ारिशुनि में फिफड़नि जी कैंसर साह जूं बीमारियूं मुख़्तलिफ़ छा असांखे ॾुख कहिड़ो पियोसीं को असांखे संभाले त सही असांजा ॿचा मज़दूर असां पाण बि मज़दूर असां बि असांजा माउ बि मज़दूर पथर कुटींदे कुटींदे असां हिन मसालिस्तान मां कॾहिं जान छॾाईंदासीं जॾहिं त काफ़ी हिन ते टैक्स आहे पोइ हाणे असां उनखे न चवंदासीं त बाबा हाणे ॾियूं जे घर में 2 चोर सो असांखां कोन्ह थींदो महिरबानी करे इदारा असांजनि मसइलनि ते असां सां वेही ॻाल्हाइनि टेबल टॉक कनि माहौलियात आहे हेॾो सारो इदारो आहे मिनिस्ट्री आहे उनखां अलावा हीअ जेको OIB आहे ओल्ड एज बेनिफिट 55 साल में असांजो माण्हू जेको आहे सो रिटायर थींदो आहे ॿियूं 60 में थींदो आहे छो त माइंस सख़्तु पोरियो आहे। नाज़िन रोडीअ जे अरोड़ वारी पहाड़ियुनि में पथर टुकींदड़ ऐं क्रैश मशीननि ते कमु कंदड़ पोरियत इंतिहाई ॾुखाईंदड़ ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि ॿुधायो त सरकार या उहे सिंध हुकूमत जे मातहत जेके इदारा आहिनि उन्हनि तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी हिननि पोरियतनि जी मदद नाहे कई वेंदी न वरी लेबर डिपार्टमेंट में हिननि खे रजिस्ट्री कयो वियो आहे। हिन पहाड़ियुनि में जॾहिं इहे पोरियत कमु कंदा आहिनि उन वक़्तु जेकॾहिं को हादसो थी पवे थो या उन्हनि खे को धकु वग़ैरह लॻी पवे थो त उन जे लाइ बि उन्हनि खे इलाज जूं सहूलियतूं जेके आहिनि उहे पहाड़ी लीज़र तरफ़ां नाहे ॾिनियूं वेंदियूं। जॾहिं त अरोड़ में
लेबर डिपार्टमेंट जे तरफ़ां जेका आहे उहा हॉस्पिटल त मौजूदु आहे, पर उन हॉस्पिटल जे अंदरि न दवायूं आहिनि न डॉक्टर आहे, सिर्फ़ु उहा इमारत ख़ाली मौजूदु आहे जिते कंहिं बि क़िस्म जी जेके इलाज जूं सहूलियतूं आहिनि उहे मैसर न आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त जीअं महांगप वधी आहे त हिननि जो मुआवज़ो बि ओड़ी रीति पहाड़ी लीज़र तरफ़ां वधायो वञे ऐं हिननि खे सिहत जूं, हिननि जे ॿचनि खे तालीम जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे फ़ौरन ॾिनियूं वञनि। जॾहिं त केतिरा ई अहिड़ा पोरियत आहिनि जेके हिन पहाड़ी में कमु कंदे ज़ख़्मी थिया आहिनि, कंहिंजूं ॼंघूं ख़तमु थी वियूं आहिनि त कंहिंजूं अखियूं ख़तमु थी वियूं आहिनि, त के वरी फिफड़नि जी बीमारियुनि में ऐं अखियुनि जी बीमारियुनि में ऐं चमड़ी जी बीमारी में वरितल आहिनि ऐं उन्हनि जो हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो जेको सरकारी सतह ते इलाजु आहे उहो नाहे थी सघियो। हिननि घुर कई आहे त लेबर डिपार्टमेंट में पोरियतनि खे जेके अरोड़ जी पहाड़ी में कमु कंदा आहिनि उन्हनि खे रजिस्टर कयो वञे। जॾहिं त को बि अहिड़ो वाक़ियो या हादसो हिन पहाड़ी में उन्हनि पोरियतनि सां पेश अचे त उनजो ज़िम्मेवारु पहाड़ी जो लीज़र हुजे ऐं उहो उनखे खणी करे इस्पताल ताईं पहुचाए ऐं उन जूं इलाज जूं सहूलियतूं बि उहो पंहिंजे तरफ़ां ॾिए। पंहिंजे मेज़बान शाहिद चना खे ॾींदा इजाज़त। वरी नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में गॾु हूंदासीं।